सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त फैज़ हमीद खां पुछागाछा खां पोइ 3 रिटायर्ड फ़ौजी आफ़ीसरनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक गिरफ़्तारियूं बि थींदियूं, जांच जो अमल जारी आहे। ॿिया नाला बि साम्हूं अची रहिया आहिनि। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त ख़ुदि एहतसाबी वारो अमल सुठो सवणो आहे। हिकु इदारे पारां ख़ुदि एहतसाबी वारो अमल शुरू कयो वियो आहे, ॿियनि इदारनि खे बि करणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त हिकु सियासी पार्टी ऐं उन जे लीडर मुल्क जी समालियत ते हमिलो कयो। पीटीआई बानीअ जी ख़्वाहिश ते मुल्क खे अदम इस्तेहकाम जो शिकार बणायो पिए पियो। मुल्क खे गैर मुस्तहकम करण या अमन अमान जी सूरत हाल ख़राब करण जी कंहिंखे बि इजाज़त नथी ॾेई सघिजे। और इसका दायरा कार सिर्फ फौज के दायरे तक नहीं रहेगा। इसमें जो जो मुलव्विस है, जिसने मुल्क की सालमियत को नुकसान पहुंचाया, मुल्क के अंदर अमन अमान को ख़राब किया, मुल्क को डिस्टेबलाइज करने की कोशिश की, तमाम लोग इस शिकंजे में आएंगे। जिस तरह ये आपने देखा। सुदसमा वारे वज़ीर चयो त 9 मई जे हमलनि या IMF खे ख़त लिखण जो मक़सदु मुल्क खे गैर मुस्तहकम करणु हो। जिन माण्हुनि मुल्क खे नुक़सानु पहुचायो उन्हनि खे कानून मूजिबि सज़ा मिलंदी। 3 आफ़ीसरनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक गिरफ़्तारियुनि जो इम्कान आहे। और देखिए, वो 9 मई के हमले हों, वो IMF को ख़त लिखना हो, ये तमाम तर जो मुल्क दुश्मन इन्होंने इक़दामात किए, ये मुल्क को डिस्टेबलाइज करने की कोशिश थी। हुन चयो त ॾफेड़ पखेड़ींदड़ टोले सां गॾिजी उन्हनि माण्हुनि मुल्क खे नुक़सानु पहुचायो आहे। पाकिस्तान जी फ़ौज जो दुनिया जे बहितरीन इदारनि में शुमार थिए थो। पाक फ़ौज में न रुगो एहतसाब हूंदो आहे, पर थींदे बि नज़र अची रहियो आहे। और इंतशारी टोले का जो रिंग लीडर है बानी चेयरमैन PTI, उसकी ख्वाहिश पे अपनी हलफ को भी उन्होंने नहीं देखा, आइन को भी नहीं देखा, कानून को भी नहीं देखा, और सियासत में भरपूर हिस्सा लेकर इस मुल्क को नुकसान पहुंचाया। तो इसकी कोई माफ़ी नहीं होनी चाहिए। सुदसमा वारे वज़ीर चयो त मुल्क खे अफ़रा तफ़रीअ खां बचाइण ऐं अमन अमान लाइ कोशिशूं जारी आहिनि। वज़ीर आज़म मोहम्मद शहबाज शरीफ़ जी हिदायत ते अवाम खे बिजली जे बिलनि में रिलीफ ॾिनो वञे। वज़ीर आज़म जल्द क़ौम खे ख़िताब कंदो ऐं ईंदड़ 5 सालनि जो इक़्तिसादी मनसूबो क़ौम खे पेश कंदो।